अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम सलातन तकूनु लिन्नजात वसीला व लिउलुव्वि दरजात कफीला व सलातन दाइमतन बिदवामि मुल्किक व बाक़ियतन बिबक़ाइ वजहिक। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। सलात शरीफ पढ़ो। मुझा मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, अॼु की बरकत वारी रात जंहिंखे लैलतुल मेराज कयो वञे थो ऐं उन जो ज़िक्र क़ुरान करीम जे जिन आयतनि जे अंदरि आहे, उहे आयतूं मूं तव्हांजे साम्हूं पढ़ियूं आहिनि। क़ुरान पाक जूं आयतूं ऐं हदीस पाक जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको मेराज जो बयानु थियल आहे उहो तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि ऐं इन मेराज जे वाक़े ते मुखालिफ़ीन इस्लाम जे तरफ़ां जेके एतिराज़ात कया विया आहिनि उन्हनि एतिराज़नि जा तव्हांजे साम्हूं जवाब पेश कंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त तव्हां ऐं असांखे अल्लाह साईं क़ुरान पाक जे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जल्ल जलालुहु हिन बाबरकत रात मां असांखे पंहिंजो रहमत जो हिस्सो नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, मेराज जो लफ़्ज़ या क़ुरान पाक जे अंदरि इसरा जो लफ़्ज़, इहे ॿई अरबी लफ़्ज़ आहिनि। मेराज जो लफ़्ज़ उरूज खां वरितल आहे। उरूज जी माना आहे मथे चढ़णु। मेराज जी माना उहा सीढ़ी या उहा ॾाकण जंहिं ते माण्हू चढ़ी मथे थी सघे। ॿियो लफ़्ज़ आहे इसरा जो, सुब्हानल्लज़ी असरा। इसरा जी माना आहे राति जो सैर करणु, राति जो हलणु। तव्हांखे पतो आहे त असांजो प्यारो पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी नबियुनि खां जेके 1,24,000 नबी हुआ, तिन खां ॿिनी ख़ूबियुनि जे अंदरि, ॿिनी कमालनि जे अंदरि मुमताज़ ऐं फ़ाइक़ आहिनि। यानी उहे ॿ कमाल अहिड़ा आहिनि जेके फ़क़ति असांजे पैगंबर खे नसीब थिया ऐं ॿियो कंहिंखे बि न थियो। हिकिड़ो दुनिया जो कमाल त 1,24,000 नबियुनि मां मेराज जिस्मानी जेकॾहिं नसीब थियो आहे त फ़क़ति हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब थियो आहे। इहो दुनिया जो कमाल थियो। मेराज जिस्मानी
ऐं इहो लफ़्ज़ पोइ सम्झायां थो। ॿियो आख़िरत जो कमाल आहे त जॾहिं आख़िरत जो मैदान क़ाइमु थींदो तॾहिं मक़ाम शफ़ाअत में भी सभिनी नबियुनि जे उम्मत जे लाइ दुआ घुरी उन्हनि जो हिसाब ऐं किताब आसान ऐं जल्दी थियणु, इहो मक़ाम शफ़ाअत में बीहणु, इहो बि असांजे पैगंबर जो कमाल आहे। ॿिए कंहिं बि नबीअ खे ज़रूरत न थींदी जो हुन मक़ाम में बीह सघे। त दुनिया जो कमाल मेराज जिस्मानी थियो, आख़िरत जो कमाल मक़ाम शफ़ाअत में बीहणु थियो। हदीस जा आलिम जेके मुहद्दिसीन कयो वञे थो उहे लिखनि था त इहे ॿ फज़ीलतूं, इहे ॿ आली मक़ाम साईं जिन खे नसीब थिया तवाज़ो जे करे। तवाज़ो जी माना हूंदी आहे आजिज़ी करणु, तकब्बुर खे छॾे ॾियणु, पाण खे हेठियूं माण्हू सम्झणु, पाण खे अल्लाह जे कुदरत जे अॻियां वॾो न सम्झणु। ख़ुदा जे रसूल जो तवाज़ो मख़लूक़ात सां बि हो, अल्लाह जे रसूल जो तवाज़ो ख़ालिक़ ऐं रब्बुल आलमीन सां बि हो। अल्लाह सां तवाज़ो कयऊं, तंहिंजे करे रब्बुल आलमीन पाण वटि मथे घुराए मेराज करायो। मख़लूक़ात सां तवाज़ो कयऊं, तंहिंजे करे मक़ाम शफ़ाअत में साईं जिन खे बीहण जो हक़ मिलियो। ॿई कमाल, ॿई ख़ूबियूं तवाज़ो जे करे थियूं। तवाज़ो जेको ख़ालिक़ सां आहे तंहिंजे करे मेराज वारो कमाल नसीब थियो। तवाज़ो जेको मख़लूक़ सां आहे इन जे करे मक़ाम शफ़ाअत में क़यामत जे मैदान में बीहण नसीब थियो। ऐं तव्हां उलमा खां ॿुधो हूंदो त सहाबा किराम अर्ज़ु कयो त अल्लाह जा रसूल जॾहिं सभु उम्मतूं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हज़रत ईसा ताईं सभिनी खां नाउमेद थींदियूं, कंहिं बि पैगंबर खे ज़रूरत न थींदी त मक़ाम शफ़ाअत में उहो बीह सघे। तव्हां वटि जॾहिं उम्मतूं ईंदियूं तॾहिं तव्हां उन मक़ाम में क़दम रखी ऐं पंहिंजी उम्मत न पर सभिनी नबियुनि जे उम्मत जे लाइ सिफ़ारिश कंदा, तंहिंजो सबबु छा आहे? तॾहिं पाण फरमायूं त दुनिया जे अंदरि अल्लाह खे सभु कंहिं पैगंबर खे हक़ ॾिनो हो त तुंहिंजी हिकिड़ी दुआ ज़रूरु क़बूल कंदुसि, ऐं इहो हक़ जंहिं नबीअ खे मिलियो तंहिं दुनिया में इस्तेमालु कयो आहे। मूंखे जेको हक़ मिलियो आहे तो मूं महफ़ूज़ करे रखियो आहे, क़यामत जे मैदान में मक़ाम शफ़ाअत में इस्तेमालु कंदुसि। त परवरदिगार आलम तो फरमायो हो त तुंहिंजी हिकिड़ी दुआ ज़रूरु क़बूल कंदुसि, ऐं उहा दुआ मूं घुरी कान्हे, हाणे घुरां थो तोखे क़बूल करणी आहे। त मक़ाम शफ़ाअत में बीहण इहो इन जे करे आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको दुआ जो हक़ मिलियो आहे सो महफ़ूज़ रखियऊं, उनखे दुनिया में इस्तेमालु न कयऊं, उनखे मक़ाम आख़िरत में हुज़ूर जी इस्तेमालु कंदा। बहरहाल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿिनि ख़ूबियुनि जे अंदरि, ॿिनि वसफ़नि जे अंदरि सभिनी नबियुनि खां मुमताज़, हिकिड़ो मेराज जिस्मानी जे करे, ॿियो मक़ाम शफ़ाअत में बीहण जे करे। साईं जिन जी कुल उमिरि 63 साल आहे। 40 सालनि खां पोइ नबूवत जो ऐलान थियो आहे। क़ुरान करीम 23 सालनि में लथो आहे त नबूवत जी कुल ज़िंदगी 23 साल आहे। उन मां 13 साल ज़िंदगी मके जी आहे ऐं 10 साल ज़िंदगी मदीने जी आहे। मके जी ज़िंदगी जेका इब्तिदाई 13 साल ज़िंदगी गुज़री आहे उहा ॾुखे में ॾुखी ज़िंदगी गुज़री आहे। मके जे ज़िंदगी में मके वारनि काफ़ी क़िस्म जूं हुज़ूर जिन खे तकलीफ़ूं ॾिनियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां बाइकाट कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जिस्मानी ऐं रूहानी तकलीफ़ूं ॾिनियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दोस्तनि ऐं मुस्लमाननि खे बर्दाश्त न कंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मक़ाम ताइफ़ में पथर हणी संदन ॾंद मुबारक ऐं पुठा मुबारक ते मां रत कढियो वियो। बैतुल्लाह जे अंदरि जेकॾहिं नुमाज़ पढ़नि त पुठनि ते ओझरियूं रखी छॾीनि, रस्ते तां जेकॾहिं मटीनि त कंडनि जूं वाड़ूं विछाए छॾीनि, को माण्हू ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हो। 12 साल बराबरि इहा ज़िंदगी ॾिनो, इहा तकलीफ़ खे ॾिनऊं। ऐं कानून ख़ुदा जो इहो आहे त जॾहिं कंहिंखे तकलीफ़ ज़्यादा ईंदी आहे, अल्लाह जे रस्ते में को तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं ज़्यादा बर्दाश्त कंदो आहे त अल्लाह साईं उनजी इज़त वधाए छॾींदो आहे। त मेराज छा हो? मेराज उहो उन्हनि तकलीफ़नि जो नतीजो हो जेके 12 साल मके मुकरम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनियूं वयूं। दुनिया वारनि खे ॾेखारियो वियो त जेकॾहिं हिन माण्हू जो क़दुरु तव्हां वटि कोन्हे त अल्लाह जे कुदरत जे अॻियां, अल्लाह जे ज़ात मुक़दस वटि हिन खां मथे प्यारी हस्ती ॿी का बि कान्हे। इहो दुनिया खे ॾेखारियो वियो। तंहिंजे करे हिजरत खां हिकिड़ो साल अॻु, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके शरीफ़ खां अञा मदीने शरीफ़ हिजरत न कई आहे, हिजरत खां हिकिड़ो साल अॻु 12 साल नबूवत खे गुज़री चुका हुआ। उन वक़्त में रब्बुल आलमीन मके जे सरज़मीन खां असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज करायो। ॻाल्हियूं सभु लाइन सां ॿुधिया। उन वक़्त में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा करायो, मेराज करायो, छो त 12 सालनि में तकलीफ़ कामिल थी चुकी, हाणे मक़ाम बुलंदी वारो आयो, इज़त वारो आयो। इहो मेराज जीअं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इज़त खे वधाइण जे लाइ हो, कि इहो मेराज गोया त पैगंबर खे ॿुधाइणो हो त मेराज जी माना मके खे छॾे आसमान ॾे हलनि, इहो सफ़र करे दंग कर त वरी तोखे हिजरत करणी आहे, यानी मके खे छॾे मदीने हलणो आहे। त मेराज इहो तमीद हो हिजरत जे लाइ। तमीद जो लफ़्ज़ सम्झो था? मेराज हिकिड़ो तमीद हो हिजरत जे लाइ। मेराज हिकिड़ो मक़ाम जी रफ़ात ऐं बुलंदगी हुई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ। मेराज हिकिड़ो कमाल हो जंहिंजे करे ॿियनि वसफ़ नबियनि खां अल्लाह खे पंहिंजे प्यारे पैगंबर खे मुमताज़ बनाइण घुरियो थे। ऐं हिजरत खां हिकिड़ो साल अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त आओ हज़रत उम्मे हानी पंहिंजे घर सुतल आहियां। उम्मे हानी औरतूं ॿ हुयूं, हिकिड़ी हज़रत अली जी भेण तंहिंजो नालो बि उम्मे हानी हो, ॿी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुठी तंहिंजो नालो बि उम्मे हानी हो। पाण फरमाईंदा आहियूं पंहिंजे पुठी उम्मे हानी जे घर सुतल होसि। उन घर जी छित चीरे हज़रत जिब्राइल अंदरि दाख़िल थियो। छित खे चीरे उहो अचिबो दरवाज़े खां आहे, पर ख़िलाफ़ आदत जे अचण खे जिब्राइल जो त उन घर जी छित चीरे अंदरि अची दाख़िल थियो। अंदरि दाख़िल करे तंहिंखां पोइ मूंखे वठी बैतुल्ला शरीफ़ जो जेको हकीम आहे, उहो टुकड़ो बैतुल्ला जो जेको बैतुल्ला खां ॿाहिरि आहे, बैतुल्ला जो ख़ुदि हद आहे जंहिंखे चौधारी चो दीवार आहे, उन हकीम ने बैतुल्ला जे नारे जे हेठां मूंखे सुम्हारियो। सम्झे? उम्मे हानी जे घर खां वठी बैतुल्ला जे हकीम जे अंदरि नारे बैतुल्ला जो जेको रहमत वारो नारो आहे, तंहिंजे हेठां मूंखे सुम्हारियो। उन सुम्हारण खां पोइ मुंहिंजो सीनो जेको आहे सो हितां चाक कयो, वधियो ऐं ऑपरेशन अची कयो। उन सीने मां दिलि जेका आहे सा ॿाहिरि कढी वई। उन दिलि खे ज़मज़म जो पाणी जेको परियां खूह हो तंहिंमां प्यालो भरे उन दिलि खे धोई वरी पंहिंजे जॻह ते रखी। वरी जिब्राइल ईमान ऐं हिकमत जो हिकिड़ो भरियल प्यालो आंदो, उहो ईमान हिकमत जो प्यालो मुंहिंजे दिलि में विझी मथां सुईअ सां धागा ॾेई ऑपरेशन कयो। ये ॻाल्हियूं सम्झ में आयूं? हाणे हिते इलाही ॻाल्हियूं आहिनि एतिराज़नि जोगियूं। त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत उम्मे हानी जे घर खां किथे आंदो वियो, चयो हकीम काबे में। हकीम काबे में ऑपरेशन कई वई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब जी ऑपरेशन कुल 4 दफ़ा थी आहे। पहिरीं उन वक़्त में जॾहिं पाण 3 सालनि जा हुआ, हज़रत हलीमा साहिब वटि हुआ उन वक़्त में। इहो उन वक़्त में जॾहिं 10 सालनि जा हुआ, जंगल जे अंदरि बकरियूं चारे रहिया हुआ। इहो उन वक़्त जे अंदरि जॾहिं 40 सालनि जा हुआ ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ग़ारे हिरा में अल्लाह जी इबादत करे रहिया, मथां वही नाज़िल थियणी हुई। उन वक़्त में सीनो चीरे वियो। चोथों उन वक़्त में जॾहिं मेराज कराइणो हो, उन राति में सीने खे चीरे ऑपरेशन करे पोइ मेराज कराए वियो। सम्झ में ॻाल्हि आई? हा, पहिरियों दफ़ो जॾहिं 3 सालनि जी उमिरि में हुआ, हज़रत हलीमा वटि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो चाक करे वियो, उन मां दिलि कढी वई। छो त दिलि जेका आहे सो डॉक्टर मौजूदु आहिनि त हुन में रतु हूंदो आहे। इंसान जेको हूंदो आहे तंहिंखां जेके गुनाह थींदा आहिनि, जेके अरबी में मासियत चइबो आहे, गुनाहनि जो असली सबबु खून ऐं रतु आहे। जेकॾहिं रतु न हुजे, थल्लो बदन ख़ाली हुजे त गुनाह करे नथो सघे। सम्झो त दिलि ते छा हूंदो आहे? चओ रतु हूंदो आहे। इहो रतु सबबु हूंदो आहे कंहिंजो गुनाहनि जो। 3 सालनि जी उमिरि में जिब्राइल दिलि ॿाहिरि कढी रत खे साफ़ करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि खे ऑपरेशन करे ॿुधायो त गुनाह जो मादो जंहिंजे करे गुनाह थींदो आहे उहो रतु आहे। हिन शख़्स जे दिलि मां उहो मादो गुनाह जो ई कढियो वियो आहे, तंहिंजे करे इहा सोच बि न कजां त कॾहिं हिन खां को गुनाह थींदो, कॾहिं हिन खां को गुनाह थींदो। समझ में आई आहे? कॾहिं सोच बि न कजां त हिन खां कंहिं क़िस्म जो गुनाह थींदो। हीउ बच्चो आहे, हिनखे मासूम चइबो आहे। मासूम जी माना गुनाहनि जो पाक। नबी आहे, सो बि मासूम हूंदो आहे। हीउ मासूम हिन जे करे आहे त हिनखे अक़ुलु कोन्हे, वॾो कोन्हे, गुनाह त कंदो, कंहिंखे गार ॾींदो त माण्हू चवंदा बच्चो आहे, हिनखे छा कजे। गाॾे खां शइ चोरी खणी वठंदो त बि माण्हू चवंदा त हीउ बच्चो आहे, हिनखे कुझु बि कोन कबो। त हिन खां गुनाह थींदा आहिनि, पर नंढे हुजण जे करे पकड़ कान थी थिए। पैगंबर मासूम हूंदो आहे, उनजी पाकाई बच्चे जे पाकाई खां घणो मथे आहे। बच्चो गुनाह कंदो आहे पर उनखे चइबो कोन्हे। पैगंबर गुनाह जी सोच बि कोन कंदो आहे। तसब्बुर गुनाह जो जेको आहे सो बि कोन कंदो आहे। गुनाह हिकिड़ो मादे जे करे थिए। सम्झ, इहे दुनिया जी
गुनाह जी अंदरूनी क़ुवत इहा आहे त गुनाह रत जे करे थिए, रत ख़तम। ॿियो गुनाह कराइण वारो आहे शैतान। मुस्लिम में हदीस आहे वमा मिन रजुलिन इल्ला वक़द वुकिल बिही शैतान। फरमाई जेको माण्हू आहे कंहिंखे गुनाह कराइण जे लाइ भुलाइण जे लाइ अल्लाह सी पोयां शैतान लॻाए छॾियो आहे। तॾहिं हिकिड़े साहबी उथी अर्ज़ु कयो सिर्फ़ु तव्हांजे पोयां लॻल आहे या कोन्हे? फरमायो नाम वलाकिन अल्लाह आननी फअस्लम फला यामुरुनी इल्ला बिखैर। फरमायो हाओ जीअं तव्हांजे पोयां लॻायो वियो आहे तीअं मुंहिंजे पोयां लॻायो वियो आहे, पर अल्लाह सी मूंखे मुंहिंजे शैतान ते कंट्रोल ॾिनो आहे, उहो मुंहिंजे मुठ में बंदि आहे। फअस्लम मूं वारो शैतान मुस्लमान थी पियो आहे। फला यामुरुनी इल्ला बिखैर, उहो मूंखे भलाई जो हुकुम करे थो, बुराई जो हुकुम नथो करे। गुमराह करण वारी ताक़त शैतान जी आहे। शैतान जॾहिं पैगंबर जे कंट्रोल में हुजे त गुनाह थियण जो को सवाल ई पैदा कोन थो थिए। ॻाल्हि सम्झ में आई त गुनाह जो कंहिं क़िस्म जो को सवाल त हिकिड़ो दफ़ो उन वक़्त में ऑपरेशन कई वई, सम्झे, बाक़ी 2 ऑपरेशनूं विच में कंहिंजो बास न कनि। ऐं चोथों दफ़ो ऑपरेशन कई वई कॾहिं जॾहिं मेराज हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करायो वियो थे हकी में काबेज में, सम्झे, मीज़ाब ऐं नारो जेको बैतुल्लाह जो आहे तंहिंजे हेठां ज़मज़म जे पाणी सां धोतो वियो, छो त ज़मज़म जो उहो पाक पाणी थो अची वञे जो मुहद्दिसीन लिखियो आहे त क़यामत जे ॾींहुं हौज़ कौसर जो जेको पाणी आहे तंहिंखां बि ज़मज़म जे पाणी जी फज़ीलत मथे आहे। ॻाल्हि सम्झ में आई? अहिड़े क़िस्म जे पाक पाणीअ सां कल्बे पाक खे साफ़ कयो वियो। तंहिंखां पोइ हुन में छा रखियो वियो? ईमान हिकमत सां भरियो वियो। ॿियो प्यालो जेको जिब्राइल आंदो सो ईमान जो भरियल प्यालो, हिकमत जो भरियल प्यालो। दुनिया चवंदी त ईमान ऐं हिकमत इन्हनि जो त को जिस्म कोन्हे जो हुन सां माण्हू प्यालो भरे आणे। सो हिन जे करे हीअ ॻाल्हि ॿुधी छॾियो त दुनिया में जिन शयुनि जो जिस्म कोन्हे आख़िरत जे मैदान में उन्हनि सभिनी शयुनि जो जिस्म थींदो। आख़िरत जूं जेके बि हक़ीक़तूं आहिनि छा आहिनि? असांजो ईमान आहे, कुफ्र आहे, इन जी सूरत कोन्हे। नुमाज़ ऐं रोज़ो आहे, तंहिंजी सूरत कंहिं बि क़िस्म जी कोन्हे। सुन्नत जी ताबेदारी आहे, तंहिंजी सूरत का बि कान्हे। सिरात मुस्तक़ीम आहे, तंहिंजी सूरत का बि कोन्हे। सभु कंहिं अमल जे सूरत जो मैदान क़यामत जे ॾींहुं क़ाइमु थींदो। ईमान जी सूरत जन्नत आहे, पोइ कुफ्र जी सूरत दोज़ख आहे। जेके नेकियूं करियूं था असीं तंहिंजूं सूरतूं जन्नत जूं नेमतूं आहिनि। जेके गुनाह करियूं था तिन सूरतूं दोज़ख जो अज़ाब थो अची वञे। जेको सिरात मुस्तक़ीम आहे तंहिंजी सूरत पुरसिरात आहे। जेको इत्तिबा सुन्नत आहे तंहिंजी सूरत हौज़ कौसर आहे। हिते जेके शयूं गैर मुतजस्सिद आहिनि, जिन जी जिस्म कंहिं क़िस्म जो कोन्हे, आख़िरत जे मैदान में उहे सभु शयूं छा थी पवंदियूं? चओ सूरत वारियूं थी पवंदियूं। चवंदा आहिनि त जन्नत में हेतिरियूं हुरूं हूंदियूं आहिनि। माण्हू एतिराज़ कंदा आहिनि मुल्ता एतिरियूं हुरूं किथां ईंदियूं? हुरूं को अल्लाह सी पैदा कोन कयूं आहिनि। नबी सी फरमायो त इन्नमल जन्नत क़ियान, जन्नत ख़ाली पोठो आहे। तव्हां नुमाज़ पढ़ो था अल्लाह वटि क़बूल थिए थी त उहा नुमाज़ जन्नत में हूर जी शक्ल इख्तियार करे थी। तव्हां सुभान अल्लाह चओ था अल्लाह सी मेवे जो दरख़्त उनजे एवज़ हणे थो। तव्हां रोज़ो रखी उन काचो उनजे एवज़ अल्लाह सी जन्नत में नहर सम्झण मिठो पाणी जी पैदा करे छॾी। जन्नत जूं नेमतूं तव्हांजे अमलनि जूं सूरतूं। ये ॻाल्हि सम्झ में आई? जन्नत जूं छा नेमतूं तव्हांजे अमलनि जूं छा आहिनि? सूरतूं थी अची वञनि। पुल सिरात आहे जेका तलवार खां तिखी हूंदी, सुईअ खां सनी हूंदी। हाणे माण्हू चवंदा हिन रखण मां फ़ाइदो कहिड़ो? मचींदो केरु नथा। जेका सुईअ खां तिखी हूंदी, सनी हूंदी, तलवार खां छा हूंदी? तिखी हूंदी। इंसान आहे, गुनाह बि कंदो आहे, नेकियूं बि कंदो आहे। नेकियूं इंसान खे हल्को बनाईंदो आहे, गुनाह इंसान खे ॻरो बनाईंदी आहे। पहिरीं शइ जेका हूंदी आहे खड़ो मथे उछलाईंदे त हेठि किरंदो, हल्की शइ बाहि आहे हेठि ॿारींदे त मथे चढ़ंदी। त जेका नेकियूं आहिनि तिन जी परवाज़ मथे आहे, जेके गुनाह आहिनि तिन जी परवाज़ हेठि आहे। नेकोकार जॾहिं हिन पुलसरात वटि अची बीहंदो त जीअं पेट्रोल हवाई जहाज़ खे उॾाए कि नेकोकार खे नेकियूं उॾाईंदियूं, उनजो पेर ई पुल ते कोन ईंदो तव्हां त हुनखे तकलीफ़ महसूस थी आहे। फूकंदो आहे हवा विझे त मथे चढ़ंदो। हज़ारनि मणनि वारो हवाई जहाज़ आहे, पेट्रोल विझे त मथे चढ़ंदो। जेका शइ जेतिरी लतीफ़ हल्की हूंदी आहे हुनमें ओतिरी ताक़त हूंदी आहे। सम्झे? तंहिंजे करे एटम बम छा हूंदो आहे? शयुनि खे मारे 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 हिकिड़ो आख़िरी जुज़ो तयारु अची कंदा आहिनि जेको लतीफ़ हूंदो आहे। त जंहिं शइ में जेतिरी लताफ़त हूंदी आहे ओतिरी कुवत अची वञे त मोमिन खे लॻंदो ई काफ़ी। बाक़ी गुनाह हूंदा जेके ॻरो बनाईंदा त उनजो वज़न थींदो हेठि पुलसरात ते, त उहो माण्हू हेठि दोज़ख में किरी पवंदो। ये ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी? हाँ, गुनाह इंसान खे हल्को बनाईंदड़ हूंदा आहिनि, ॻरो बनाईंदड़ हूंदा आहिनि। नेकियूं इंसान खे हल्को बनाए उनजी परवाज़ जेका आहे सा बिल्कुलु बुलंद कंदड़ हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे मोमिन जे अॻियां त ईमान ऐं हिकमत इहे बराबरि शयूं दुनिया जे लिहाज़ सां जिस्म वारियूं कंहिं क़िस्म जूं कोन्हे, पर हूअं इहे शयूं जेके आहिनि कि आख़िरत जे मैदान जे लिहाज़ सां जिस्म वारियूं हुयूं। त ईमान ऐं हिकमत जो प्यालो भरे गुनाहनि जो मादो कढी मथां ऑपरेशन कई वई। ऑपरेशन करे सेबो ॾिनो वेंदो आहे। सेबे ॾियण खां पोइ का बि शइ अंदरि दाख़िल नथी थिए। ॿुधायो वियो त मुहम्मद जे दिलि में फ़क़ति ईमान ऐं हिकमत ई रहंदी, ॿी का बि शइ नथी अची सघे।
दिल खबे पासे आहे, दिल छा आहे खबे पासे आहे। खबे पासे जे पोयां जेका पुठ थी अची वञे उते मोहर नबूवत जी लॻाई वई। उते छा लॻाई वई चओ मोहर नबूवत जी। हिते साईं जिन जे पुठ में कुकड़ जे बेदे वांगे मोहर नबूवत जी लॻल हुई, जीअं कुकड़ जो बेदो अचे थिए ईअं मारे नबूवत जी लॻल हुई, जंहिं लिखियलु हो त मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीयीन, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं आख़िरी रसूल तो अची वञे। इहे छाजे करे ख़त जे करे माण्हू लिखंदो आहे त मोहर लॻंदी आहे, मोहर लॻण खां पोइ का बि शइ हुन में दाख़िल न थींदी आहे, बराबरि आहे न। जेकॾहिं मसइले जी ॻाल्हि दॿो हूंदो आहे उनजे मथां तव्हां ॾींदी आनी उनखे जॾहिं तव्हां रवाज़ कराए छॾींदा आहियो, बंदि कराए छॾींदा आहियो, पोइ ॿी का बि शइ नथी अची सघे त पोयां मोहर आणी तंहिंखां पोइ ॿुधायो जो त हिन कल्ब जे अंदरि ईमान हिकमत खां सवाइ गुनाह जी का बि ॻाल्हि दाख़िल थी नथी सघे। इहा ॻाल्हि सम्झ में आई। तंहिंखां पोइ ॿियो नुक़्तो तव्हांखे ॿुधायां, कल्ब इन जे करे ऑपरेशन कयो वियो त गुनाह रत जे करे थींदा आहिनि, रत ॿाहिरि कढियो वियो। बाक़ी शैतान नबी थी फरमायो त शैतान इंसान जे दिलि में गुनाहनि जो वसवसो खॿे पासे खां विझंदो आहे त खॿे पासे पुठ जे मोहर नबूवत लॻाई वई। ॿुधायो वियो त जीअं अंदरूं गुनाह जो मादो रत कढियो वियो तीअं ॿाहिरियों जेको शैतान आहे तंहिंजे विसवसनि खां पाक आहे, हिन जो बदन हाणे महफ़ूज़ आहे, हुन ते मोहर लॻल आहे। ॻाल्हि सम्झ में आई। हिन जो बदन छा आहे महफ़ूज़ आहे, हिन बदन ते छा लॻाई वई आहे मोहर लॻाई वई आहे। हाणे शैतान जो विसवसो बि हिन में दाख़िल थी नथो सघे। असांखे जेको शैतान विसवसो विझाईंदो आहे सो खॿे पासे खां विझंदो आहे। तंहिंजे करे नबी थी फरमायो त जेकॾहिं नुमाज़ में तव्हांखे विसवसा अची पवनि त पोइ थू थू कजा खॿे पासे खां, तां त उहो शैतान जेको आहे सो भॼी वञे। इहा हक़ीक़त में थूक ॾियनि त शैतान खे वञी थी थिए, इन न जो मुंहुं बि काबे खां अची वञे। आई ॻाल्हि सम्झ में कान आई त मूं अर्ज़ु अची कयो त जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वठी आयो हकीम जे अंदरि, उते कल्ब जो ऑपरेशन कयो वियो। असल में ईमान हिकमत सां भरियो वियो। कल्ब जो ऑपरेशन इन जे करे कयो त इहो हिकिड़ो पेट्रोल हो, कल्ब में ताक़त पैदा करणी हुई त मथे चढ़ी सघे। कल्ब में छा हुई ताक़त पैदा करणी हुई त मथे चढ़ी सघे। पोइ जिब्रील पाण सां गॾु बुराक आंदो। बुराक नबी थी फरमायो त खच्चर खां नंढो गॾा खां वॾो सफ़ेद रंग जो, उनजो हिकिड़ो कदम ओस ताईं ते पियो जेसि ताईं इंसान जे नज़र जो दंग थिए। कोठे ते बि माण्हू नज़र करे त हज़ारनि माइलनि ताईं नज़र पवंदो या कोन पवंदो, हिन जी हिकिड़ी विथ ओस ताईं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, नबी साईं जेको मेराज कयो आहे सो सॼो वाक़ियो ॿुधायां थो। बैतुल्लाह खां केसि ताईं चओ बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस खां पोइ केसि ताईं सतें आसमान ताईं, सतें आसमान खां केसि ताईं चओ सिदरतुल मुंतहा ताईं, सिदरतुल मुंतहा खां पोइ केसि शरीफुल अक़लाम ताईं। सभु माण्हू सम्झाईंदा शरीफुल अक़लाम खां पोइ किथे अल्लाह जे ज़ात ख़ुदा जे अर्शे अज़ीम ताईं कयो वियो, सम्झनि। ऐं पाण चऊं त जेको बिस्तरो गरम हो वापसि आहे त उहो गरम ई गरम हो। हाणे दुनिया जा एतिराज़ आहिनि, पहिरीं यूरोपियन जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि तिन काफ़ी क़िस्म जा एतिराज़ कया, सम्झ। इन जे करे जेके हिकिड़ा असांजा उलमा उहे बि हुआ जिन चयो त इहो ख़्वाब जो वाक़ियो हो, जिस्मानी वाक़ियो कोन हो। एतिराज़नि जे करे, एतिराज़नि खां बचण जे करे। हा पहिरीं पहिरीं त इहो सफ़र थियो आहे बुराक ते। कंहिंते थियो आहे चओ बुराक जो लफ़्ज़ अरबी आहे। बुराक वरितल आहे बर्क़ खां। बर्क़ जी माना बिजली आहे, बिज। बर्क़ जी माना छा आहे बिजली आहे, बिज। त बुराक वरितल थियो बर्क़ खां। बर्क़ जी माना बिजली ऐं बर्क़ जी माना बिज। ऐं हिन दौर जे अंदरि जो तव्हां रहो था तव्हां पाण ॿुधायो त बिजली जी रफ़्तार केतिरी आहे। सिज जेको सतें आसमान में निकिरे थो उन जा शुआ असां ताईं पहुचनि था, सम्झनि। तमामु जा तमामु फ़लासफ़ा इत्तिफ़ाक़ करे चुका आहिनि त हिकिड़े मिंट में सिज जो शुआ 1 करोड़ 30 लख माइल तय करे थो। हिकिड़े सेकंड में सिज जो शुआ 1 करोड़ 30 माइल 30 लख माइल तय करे थो। जेकॾहिं सिज जो शुआ जीअं सिज खे अल्लाह से पैदा कयो आहे उन में शुआ बि अल्लाह से रखियो आहे, उन शुआ जी एॾी तेज़ रफ़्तारी आहे त जेकॾहिं मोहम्मद जे बुराक जी रफ़्तार अल्लाह से इन खां वधाए करे त कंहिंखे एतिरा आहे। दुनिया तस्लीम करे चुकी आहे त सूरत ऐं बुतो तेज़ी ऐं घराई तंहिंजी का हद मुक़ररु थियल कोन्हे। हर तेज़ खां मथे तेज़ शइ निकिरी सघे थी। कॾहिं घोड़नि ऐं गॾनि ते सुवारी हूंदी, उन वक़्त में जेकॾहिं चइजे त लारियूं आहिनि जेके कलाक जे अंदरि 30 माइल पंधु करियूं त केरु विसिया। पोइ लारियुनि खां पोइ वरी हवाई जहाज निकिता, जेकॾहिं चइजे त हवाई जहाज 4 कलाकनि में कराची खां जिदे थो पुॼाए त उन वक़्त में जॾहिं हवाई जहाज कोन हुआ केरु विसिया। अॼु त तव्हां पाण ॿुधी चुका आहियो त मीज़ाइल जेके आहिनि से हिकिड़े सेकंड जे अंदरि 300 माइल मीज़ाइल तय करे। हिकिड़े सेकंड जे अंदरि 300 माइल जेको आहे सो मीज़ाइल तय करे थो। जॾहिं सूरत ऐं तेज़ी जी
का बि हद मुक़ररु थियल कांदी अची वञे त पोइ हिन में बि कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। तंहिंखां पोइ ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त बैतुल्ला खां बैतुल मुक़द्दस ताईं जेको सैर थियो आहे उहो बुराक ते थियो आहे ऐं बैतुल मुक़द्दस खां पोइ जेको सैर थियो आहे उहो मेराज ते थियो आहे। मेराज जी माना सतें आसमान खां अल्लाह जी सीढ़ी मोकिली जंहिंजे ॿिन्ही पासनि खां मलाइको हुआ, विच ते हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा हो। उहो सीढ़ी अहिड़ो कमु करे ॾिनो जेको लिफ्ट जो कमु करे बटन दॿा छॾे छॾा। उहो सफ़र वरी मेराज ते थियो आहे, सीढ़ी ते थियो आहे। हीउ सफ़र बुराक ते थियो आहे। बुराक ते चढ़ी बैतुल मुक़द्दस ताईं विया, बैतुल मुक़द्दस ते बुराक ॿधी, तंहिंखां पोइ वरी मेराज ते विया, सीढ़ी जे ज़रिए मथे विया, वरी वापसि अची न बुराक ते चढ़ी वरी बैतुल्ला पहुता। इहो वरी मेराज ते विया आहिनि केसिताईं सतें आसमान ऐं सिदरतुल मुंतहा ताईं। सिदरतुल मुंतहा खां पोइ जेको अर्श अज़ीम ते विया आहिनि सो हिन सीढ़ी ते बि कोन विया आहिनि, उहो वरी रफ़रत ते विया आहिनि। इहे टई सफ़र तव्हांखे सम्झाईं सम्झे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त दुनिया एतिराज़ करे थी। सम्झे अॻूणा फ़लासफ़ा चवंदा हीउ आसमान जेको आहे सम्झे न उनजे हेठां आसमान हरकत करे थो, ॿिनि हथनि खे हरकत ॾिए थो, उनजे हेठां बाहि आहे। उन बाहि जे हेठां वरी सम्झे कुरो ज़महरीरी आहे, ज़महरीरी जी माना थधि जो कुरो आहे। हाणे हो चवनि था त मुस्तफ़ा मथे कीअं मटींदो, हिन कुरे थधि वारे मां कीअं मथे मटे हुन बाहि वारे कुरे मां कीअं मथे मटे इहे ॻाल्हियूं उन वक़्त में एतिराज़ जोगियूं हुयूं, पर हिन वक़्त में एतिराज़ जोगियूं कोन्हे। जेकॾहिं तव्हां सम्झनि पंहिंजे घर में गर्मीअ खे ख़तमु करण जे लाइ एयर कंडीशन खे इस्तेमालु करे सघो था, सर्दीअ खे ख़तमु करण जे लाइ हीटर खे इस्तेमालु करे सघो था, त मुहम्मद जे बदन खे जेकॾहिं कुरे ज़महरीरी मां मटाइण जे लाइ अल्लाह जल जलालू हीटर हुनजे बदन में पैदा कयो हुजे, जेकॾहिं कुरे नार खे कढण जे लाइ मुस्तफ़ा जे बदन खे एयर कंडीशन बनायो वियो हुजे त अल्लाह जे कुदरत जे अॻियां त इहा वॾी ॻाल्हि कान्हे। जेका छा कयो वञे चओ इनकार कयो वञे, सम्झे त अल्लाह जे कुदरत जे अॻियां त इहा वॾी ॻाल्हि कंहिं खे सोची कोन्हे। दुनिया ख़ुदि थी चुकी आहे। घर जेको आहे कंहिंखे एयर कंडीशन बनायो वियो, हाणे सॼो घर एयर कंडीशन थी वियो त हिकिड़ो प्यारे में प्यारो जिस्म अल्लाह जल जलालू उनखे सर्दी ऐं गर्मी खां महफ़ूज़ रखण जे लाइ उनजे बदन में उहो पावर ऐं ताक़त जेकॾहिं पैदा करे त इहा अल्लाह जे कुदरत जे अॻियां त वॾी ॻाल्हि कान्हे। तंहिंजे करे इहो एतिराज़ जेको आहे त मथे कीअं मटे इहो सही कोन्हे। सम्झे उन्हनि एतिराज़ कयो जॾहिं हुज़ूर जिन मेराज ते विया तॾहिं एतिराज़ कयो चयो मेराज कोन थियो आहे, आसमान में त चीर थी कोन थो सघे, माण्हू मथे मटे कंहिं क़िस्म जो नथो सघे, पर अॼोके फ़लासफ़ा इहो सभु हिननि खे ॻाल्हि ख़तमु करे ॿुधाई। तंहिंखां पोइ हे फ़लसफ़ी आया, इन्हनि चयो आसमान त का शइ कान्हे जेका माण्हू मटे, ही त नज़र जो ढंग आहे, ही ॻाढ़ी ॻाढ़ी हेॾी हेॾी शइ ॾिसण में थी अचे, ॿी का बि कोन्हे। पर दलील इहे न ॾेखारे सघिया आहिनि त को आसमान जो वजूद कोन्हे। थी सघे थो त हे जेके रंग ॾिसी रहिया आहियूं तिन खां मथे आसमान हुजे, या जेके तव्हां रंगीन शइ चओ था उहा ख़ुदि आसमान हुजे। दलील तव्हां वटि कोन्हे जंहिंसां तव्हां साबित कयो त आसमान जो वजूद कोन्हे। तंहिंखां पोइ तव्हांजे ॻाल्हि ते एतबार कहिड़ो आहे जॾहिं अल्लाह जो 1,24,000 पैगंबर क़ुर करीम जेको दलील सचो थो अची वञे, इहे सभु चवनि था ख़लक़ सबा समावातन तिबाका, अल्लाह हिकु ॿिनि जे मथां 7 आसमान पैदा करे छॾिया आहिनि, त इन्हनि खां मथे सचो ॿियो को बि कोन्हे, इन्हनि खां मथे ॿिए कंहिंजे बि ॻाल्हि ते एतबार कोन्हे। आई ॻाल्हि सम्झो त बुराक आंदोलियो जेको सफ़ेद रंग जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बुराक ते चढ़ी वेठा तॾहिं हदीस में अचे थो बुराक शोखी कई, जीअं घोड़ो मथां जी ॻाल्हि पुस्ती हणंदो आहे अड़ी अची कंदो आहे, त हज़रत जिब्रील फरमायो बुराक खे तोखे पतो आहे त तोखे सुवार केरु आहे? अल्लाह जो आख़िरी पैगंबर 1,24,000 नबियुनि जो सरदार, उहो तोखे सुवार थो अची वञे। फन फज़ अरका, पोइ बुराक जेको आहे सो सॼो पघर जीअं थधो थी वही रहियो, ताबेदार थी वही रहियो। इन मां मालूम थियो त सूरत त बुराक जी हुई, पर हीअ अक्लमंद जानवर जिब्रील जे चवण खां पोइ शोखी ऐं तकबुर छॾे हिन तवाज़ु ऐं आजिज़ी जेका छा अची कई चयो इख़्तियार अची कई। तंहिंजे करे अचे थो फन फज़ अरका, सॼो पघर सां जेको आहे शिम थी वियो, मुहम्मद मुस्तफ़ा जो ताबे थी वियो। हाणे छा आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुराक जे अॻियां आहिनि हज़रत जिब्रील पोयां वेठल आहिनि। किन रवायत में आहे त जिब्रील जे हथ में हुनजी मार आहे, किन रवायत में आहे त जिब्रील पेल हुज़ूर सां बुराक ते चढ़ियो, बुराक जी रफ़्तार शुरू थी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बैतुल्लाह खां निकिता, सम्झनि विच में खजिन वारो मुल्क आयो, जिब्रील चयो त बरकात नमाज़ नफ़िल पढ़। हुज़ूर जिन बरकात नमाज़ नफ़िल पढ़ी, चई मुस्तफ़ा तोखे पतो आहे त इहो कहिड़ो शहर आहे जेके बरकात नमाज़ नफ़िल मूं तोखे पढ़ाई आहे? चई तूं ॿुधाए, चई इहो मदीनो आहे जेको तुंहिंजे हिजरत जो घर हूंदो। अॻियां वधिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन, जिब्रील चयो लो बुराक तां बरकात हिते नफ़िल पढ़। जॾहिं हुज़ूर जिन पढ़ियो तॾहिं चई इहो तोखे पतो आहे कहिड़ी जॻह आहे? चई तूं ॿुधाए, चई इहो तूर सीना आहे जिते भी मूसा ख़ुदा सां कलाम कयो।
अॻियां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वजह इन बुराक ते जिब्राइल चयो त हिन जगह ते भी 2 रकात नमाज़ नफल पढ़। हुजूर जो नफल पढ़ियो कि तोखे पतो आहे त इहा कहिड़ी जगह आहे? इहो मदीन वारो शहर आहे जिते हज़रत शोएब हज़रत मूसा जो सोरो सम्झ जिते रहे थो, उहा इहा जगह। अॻियां वधिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चई हिते लही 2 रकात नमाज़ नफल पढ़। चई तोखे पतो आहे इहा कहिड़ी जगह आहे? चई न, चई इहो बैतुल्लाह आहे जिते हज़रत ईसा हज़रत मरियम ॼाओ। बैतुल्लाह खां पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बैतुल मुक़द्दस में दाख़िल थिया। कंहिंमें दाख़िल थिया? चओ बैतुल मुक़द्दस जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दाख़िल थिया। ऐं इन सफ़र में जे 4 रकातूं 2 रकातूं पढ़ंदे विया, 4 दफ़ा नमाज़ पढ़ंदे विया, तीअं जेके गुनाहगार हुआ तिन गुनाहनि जूं कैफ़ियतूं बि अल्लाह से उन्हनि जो निज़ारो ॾेखारींदे वियो त हिन गुनाह जी सज़ा हीअ आहे, हिन गुनाह जी सज़ा हीअ आहे। उहो बि आसमान खां अॻु में बैतुल्लाह ऐं बैतुल मुक़द्दस जे विच में उन्हनि गुनाहगारनि जूं मिसाली सूरतूं पेश करे अल्लाह जल्ल जलालू ॾेखारी पए। समय मुंहिंजी हिकिड़ो अहिड़ी जमात तां गुज़र थियो जिन जा नौं टामे जा हुआ, उन्हनि नौंनि सां मोह ऐं बदन जेको आहे सो पटे रहिया हुआ। तॾहिं मूं जिब्राइल खे अर्ज़ु कयो त हे केरु आहिनि जेके इहे जमात कहिड़ी आहे जिन जा नौं टामे जा जेके आहिनि से पैदा कया विया आहिनि ऐं उन नौंनि सां पंहिंजे बदन खे पटे रहिया आहिनि। चई इहे तुंहिंजी उम्मत मां उहे माण्हू आहिनि जेके ॿियनि इंसाननि जी गिला कंदड़ हूंदा। गिला हिकिड़ो वॾे में वॾो जुर्म आहे। उन गिलाखोरनि जी एतिरी मिसाली शक्ल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारी वई। उन्हनि जी छा मिसाली शक्ल जेका आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारी वई। चयो इहो गुनाहगार। अॻियां पाण वधूं सम्झ ॾिठूं त हिकिड़ी जमात उहा थी अची वञे जेका पत्थर वात में गिड़काईंदी अचे, पत्थर वात में गिड़काईंदी अचे। तॾहिं जिब्राइल खे फरमायूं त हीउ केरु आहे? चई हीअ तुंहिंजी उम्मत मां उहे माण्हू आहिनि जेके व्याज खोर आहिनि। व्याज खोर इहो आहे ॼण त पत्थर जेको आहे सो छा करे रहियो आहे? चओ ॾेटाए रहियो आहे। चई इहे उहे था अची वञनि। अॻियां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वजह त पाण ॾिठूं त हिकिड़ो मां अहिड़ी जमात आहे जेके ज़मीन ते पिया आहिनि, उन्हनि जा मथा जेके आहिनि से पत्थरनि सां मलाइक कुटे रहिया आहिनि। फरमायो त इहा कहिड़ी जमात आहे? चई हीअ उहा जमात आहे जेके नुमाज़ में सुस्ती कंदड़ आहिनि। बा जमात नुमाज़ अदा नथा कनि, वक़्तनि खां तारे नुमाज़ खे पढ़नि था। हीअ उहो जमात थी अची वञे। उन्हनि जी बि मिसाली सूरत जेका आहे छा कई वई? चओ ॾेखारी वई। अॻियां वधिया त हिकिड़ी जमात उहा आहे जो हिकिड़े हंधीअ जे अंदरि बदबू वारो गोश्त पियो आहे, ॿिए में साफ़ पियो आहे, त उन साफ़ गोश्त खे छॾे बदबू वारो गोश्त खाई रहिया आहिनि जंहिंमां धप थी अचे। जिब्राइल चयो त हीअ जमात कहिड़ी आहे? कि हीअ उहे माण्हू आहिनि जिन खे अल्लाह थी पंहिंजी ज़ाल हलाल जी ॾिनी आहे, उनखे छॾे वरी हराम कनि था। हीअ जेका शकिल आहे हुनजी। अॻियां वधिया त हिकिड़ी जमात उहा आहे जेका ॿिज पोखे ई नथी, तेसी फसल तयारु थियो वञे वरी काटे खणी। ॿिज अञा पोखे ई नथी, तेसी फसल छा थियो वञे? तयारु थियो वञे। उनखे ओॾी महिल खणो काटे। जिब्राइल अमीन खे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हीअ कहिड़ी जमात आहे? कि हीअ उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदड़ आहिनि। तंहिंजो अमल अल्लाह वटि एॾो मक़बूल आहे, बसि कनि था त क़बूल पइजो वञे। जेके मुजाहिदीन फी सबीलिल्लाह आहिनि, अल्लाह जे रस्ते में छा कंदड़ आहिनि? चओ जिहाद कंदड़ आहिनि। उन्हनि जो अमल अल्लाह जे दरबार में एॾो क़बूल थो अची पवे जे कनि था त यकदम क़बूल पइजो वञे। बहरहाल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन्हनि गुनाहगारनि जा जेके मिसाली सूरतूं ॾेखारी वयूं, चंद जायुनि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ल पढ़ियो। हाणे बैतुल मुक़द्दस में आया जेको 1,24,000 नबियुनि जो क़िबलो आहे ऐं उते जेके बि नबी हुआ सभु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इंतज़ार में हुआ। हाणे उहे नबी छा हुआ? के चवनि था नबियुनि जा अरवा मौजूदु हुआ उते। जेके बि नबी हुआ तिन जा अरवा मौजूदु हुआ। के चवनि था नबी जेके बि हुआ पंहिंजे जिस्मनि समेत मौजूदु हुआ, पर इहो उन्हनि जो जिस्म मिसाली हो। मिसाली जी माना ॿियो जिस्म, उन्हनि जे अंदरि रूह विझी अल्लाह जल्ल जलालू सभिनी खे हाज़िर अची कयो। ॼण त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इस्तक़बाल जे लाइ बीठा हुआ। इन्हनि सभिनी नबियुनि खे अॻु में हाज़िर करे अल्लाह से ॿुधाइण घुरियो थे त जेको आख़िर में आयो सो सभिनि जो सरदार आहे। जेको छा आयो आहे? चओ आख़िर में आयो आहे सो सभिनि जो सरदार आहे। इन जे करे पाण फरमायूं त अन सय्यदु वुल्द आदम यौमल क़ियामह वला फ़ख्र वलिवाउल हम्द यौमल क़ियामत बियदी वला फ़ख्र वमा मिन नबिय्यिन इल्ला वतात लिवाई यौमल क़ियामह वला फ़ख्र। फरमाए त औलाद आदम जो सरदार आऊं हूंदुसि क़यामत जे ॾींहुं। सम्झ ख़ुदा जे वाखाण जो झंडो क़यामत जे ॾींहुं मूं वटि हूंदो। मुंहिंजे झंडे जे हेठां आदम खां वठी ईसा ताईं 1,24,000 नबी बीठल हूंदा।
मुंहिंजे झंडे जे हेठां 1,24,000 नबी बीठल हूंदा। बैतुल मुक़द्दस जे अंदरि नमाज़ पढ़ाइणी हुई, फर्ज़ नमाज़ कोन हो, नफ़िल नमाज़ हो। छो त मस्जिद में माण्हू दाख़िल थींदो आहे त 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो आहे, उनखे तहियतुल मस्जिद अची चइबो आहे। हाणे केरु इमामत कराए? हज़रत आदम ते बि मौजूदु हो, हज़रत इब्राहिम बि मौजूदु हो, हज़रत मूसा ऐं ईसा बि मौजूदु हुआ, हज़रत हारून मौजूदु हो। सभु नबी जलीलुल क़द्र जेके आहिनि से मौजूदु आहिनि। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हथ में हज़रत जिब्राइल हथ में झले मुसले ते बि इमामत अची कराई। सभु नबियुनि जी लाइन पहिरीं लॻी आहे, तंहिंखां पोइ 7 आसमान खां मलाइक आया, उन्हनि जी लाइन पोयां लॻी आहे। मुसले ते इमाम करे बीहारे ॿुधायो वियो त नबियुनि जो सरदार ऐं मलाइकनि जो सरदार, पाकीज़ मख़लूक जो सरदार जेकॾहिं अल्लाह से बनायो आहे त कंहिंखे अची बनायो आहे? चओ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बनायो। आई ॻाल्हि सम्झ? हाणे मेराज जेको करायो वियो सो बैतुल्लाह खां किथे आंदो वियो? चओ बैतुल मुक़द्दस ते। सिधो बैतुल्लाह खां मथे नथे अलाह थी चाजो। बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ॾे छो आंदई? छो त पहिरियों क़िबलो बैतुल मुक़द्दस आहे, जेको 1,24,000 नबियुनि जो क़िबलो आहे। साईं जिन जो क़िबलो बैतुल्लाह आहे, जेको क़िबलो हूंदो आहे सो बरकत जी जॻह हूंदी आहे। हिकिड़े क़िबले खां ॿिए क़िबले ताईं अल्लाह थी सैर करायो। ॿुधाई त काबे जूं बरकतूं बि हिन में आहिनि, त बैतुल मुक़द्दस जूं बरकतूं बि हिन में आहिनि। अॻूणनि नबियनि में फ़क़ति बैतुल मुक़द्दस जूं बरकतूं हुयूं। 2 क़िस्मनि जूं बरकतूं जेके आहिनि से कंहिंजे अंदरि आहिनि? चओ मोहम्मद मुस्तफ़ा जे अंदरि आहिनि। काबतुल्लाह जेको आहे सो औलाद इस्माइल जो काबो आहे। कंहिंजो काबो आहे? चओ बैतुल मुक़द्दस जेको आहे सो बनी इसराइल चइबो आहे याकूब खे। हज़रत इसहाक जे औलाद जो क़िबलो थो अची वञे। हुज़ूर जिन खे बैतुल्लाह खां अल्लाह से सैर करायो बैतुल मुक़द्दस ताईं। ॿुधाई त जीअं हिन काबे जो मालिक हाणे मोहम्मद मुस्तफ़ा आहे, कि हुन काबे जो बि हाणे बनी इसराइल मालिक कोन्हे, मोहम्मद मुस्तफ़ा मालिक। 2 काबनि जो मालिक हाणे केरु आहे? चओ नबी। 2 काबनि जूं बरकतूं कंहिंसां गॾु आहिनि? चओ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। 2 काबनि जे तरफ़ नमाज़ पढ़ण वारो केरु आहे? मोहम्मद मुस्तफ़ा। मके खां हिजरत करे आया मदीने जे तरफ़, 17 महीना बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज़ पढ़ूं। तंहिंखां पोइ हुकुम थियो सयक़ूलु सुफ़हा मिनन नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा। ऐं नबी बैतुल्लाह ॾे मोह करे नमाज़ पढ़। मुशरिकनि चयो, यहूदियनि चयो त पहिरीं बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे पे नमाज़ पढ़ी, हाणे बैतुल्लाह ॾे पे करे पढ़ी। या हो नमाज़ूं क़बूल कोन्हे या हे नमाज़ूं क़बूल कोन्हे। क़ुरान चयो ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। नमाज अल्लाह जे लाइ पढ़णी आहे। जेॾां मोह कंदा तेॾां ज़ात त अल्लाह जी थी अची वञे। क़िबले खे को एतबार कोन्हे, अल्लाह जे हुक्म खे एतबार आहे। मुस्तफ़ा खे काबे जो हुक्म हो त काबे ॾांहुं मोह कई, बैतुल मुक़द्दस जो हुक्म हो त बैतुल मुक़द्दस ॾे कई। बेफ़रमान त अञा आहियो जो मुस्तफ़ा जे काबे खे मञण जे लाइ तयारु कोन आहियो। असल हुकुम त अल्लाह जो। जेॾां बि चए बैतुल्लाह या बैतुल मुक़द्दस की पूजा करनी थोड़ी है। पूजा कंहिंजी था करियूं? चओ अल्लाह जो ख़्याल खे हिकिड़ी जॻह ते रखण जे लाइ बैतुल्लाह मुक़ररु कयो। हुआसीं केॾां बीहूं, को हेॾां बीहे, को हेॾां बीहे, सम्झनि? ख़्याल हिकिड़ी जॻह ते ख़ुशबू ऐं ख़ुशबू पैदा करण जे लाइ क़िबलो जेको आहे छा कयो वियो? चओ मुक़ररु कयो वियो त बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायो वियो। तव्हां त सभिनी नबियुनि जी सरदारी साबित थिए, तव्हां त इहा ॻाल्हि साबित थिए त 2 क़िबलनि जे बरकत सां जेकॾहिं सरफराज़ आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। तव्हां त दुनिया खे पतो पइजी वञे त बनी इस्माइल त परे रहियो, पर बनी इसराइल जे क़िबले जो मालिक बि अल्लाह जो आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान इन्हनि लफ़्ज़नि में बयान कयो त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। सुभान जो लफ़्ज़ जी माना पाक आहे अल्लाह जी ज़ात। अरब जे अंदरि सुभान सां को बि कलाम शुरू तॾहिं कबो आहे जॾहिं ॻाल्हि ॾुखी हुजे, सम्झण वारो सम्झी न सघे। अॻियां मेराज जो किस्सो आहे त राति जे चंद मिंटनि में एॾो सफ़र करायो वियो, अक़ुल मञण जे लाइ तयारु कोन्हे त पहिरीं सट अल्लाह सी लफ़्ज़ सुभान जो आंदो। फरमाई त मेराज जे वाक़े ॿुधण में पंहिंजी अक़ुल खे न ॾिसिजे, अल्लाह जी कुदरत ते नज़र कजे। कंहिंखे न ॾिसे? चओ पंहिंजी अक़ुल खे न ॾिसिजे। अक़ुल खे जेकॾहिं ॾिसंदे त ठोकरूं खाई वेई रहंदे, जीअं सर सैयद अहमद खाई वेई रहे। हेॾी ॾाढी आज़माईअ खां हेठि, पर अहिड़ो कूड़ ई आहे जो बसि दुनिया मेराज चयो त जिस्मानी थियो ई कोन, मेराज रुहानी हो। मेराज जिस्मानी थियो त मेराज जी माना हुज़ूर खे अल्लाह खे मथे कयो, बाक़ी सफ़र वफ़र कुझु कोन थियो। इहे फ़क़ति अंग्रेज़नि जे एतिराज़ खां डिॼण जे लाइ क़ुरान चए थो सुभान पाक आहे ज़ात अल्लाह जी असरा बिअब्दिही, जीअं सैर करायो पंहिंजे प्यारे बाने खे लैलन राति जे हिकिड़े हिसे में मिनल मस्जिदिल हराम में बैतुल्लाह खां इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद अक़सा यानी बैतुल मुक़द्दस ताईं चंद मिंटनि में सैर कराई। सुभान अल्लाह जी ज़ात पाक आहे जंहिंजे कुदरत जे अॻियां इहा वॾी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कोन्हे। इन खां बि तिखो सैर अल्लाह थी कराए सघे थो। अल्लाह जे कुदरत जे अॻियां कहिड़ी वॾी ॻाल्हि?
त मेराज जे वाक़े में ॾिसण जे लाइ ॿुधायो जो त पंहिंजे अक़ल ते नज़र न विझ, नज़र जेकॾहिं विझ त कंहिं ते विझ, चओ अल्लाह जे कुदरत ते विझ। ख़ुदा जे कुदरत जे अॻियां ॿी का वॾी ॻाल्हि जेका आहे सा कंहिं क़िस्म जी कोन्हे। इसरा चइबो आहे राति जो सैर कराइण, इहो सफ़र जेको आहे सो छा पेश आयो चओ राति जो बेअब्दई, अब्द जिस्म ऐं रूह ॿिन्ही खे गॾे तंहिंखां पोइ चइबो आहे त अब्दई जो लफ़्ज़ ॿुधाए रहियो आहे त इहो मेराज जिस्मानी हो, फ़क़ति रूहानी मेराज कोन हो। पैगंबर खे जिस्म मुबारक समेत मथे कयो वियो। समझे, रात जे हिकिड़े हिस्से में अल्लाह से इहो सैर अची करायो। मस्जिद हराम खां केसिताईं बैतुल मुक़द्दस ताईं अल्लाह से सैर करायो। बैतुल मुक़द्दस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बरकात नमाज़ नफ़िल पढ़ाई सभिनी नबियुनि खे। बैतुल मुक़द्दस में जेके नबी मौजूद हुआ तिन सां तारुफ़ ऐं सुञाणप जेका आहे सा कराई वई। हाणे वरी सफ़र ॿियो शुरू थियो आहे बैतुल मुक़द्दस खां आसमाननि ताईं। बैतुल मुक़द्दस खां केसिताईं चओ आसमाननि ताईं। ऐं तव्हांखे ॿुधायो त उहो सफ़र मेराज जे ज़रिए शुरू थियो आहे। कंहिंजे ज़रिए? मेराज जी माना तव्हांखे ॿुधायमि छा आहे? सीढ़ी, जेके तव्हां पंहिंजे इस्तिलाह में छा था चओ? लिफ्ट था चओ। सम्झनि, जंहिंजे ॿिन्ही पासनि खां केरु बीठल हुआ? अल्लाह जा मलाइक हुआ, विच में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा हो। सम्झनि, बटण दॿियो, ठक पहिरीं आसमान ते, पहिरीं आसमान खे दरवाज़ा आहिनि, मलाइक पहिरीं आसमान जो हो। चई केरु आहीं? चई जिब्राइल आहियां। चई मम्माक। चई तोसां गॾु केरु आहे? चई मूंसां गॾु अल्लाह जो आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आहे। चई मरहबम बेही, मरहबम बेही, मरहबा, भली करे आयो, भली करे आयो। मूंखे हुकुम कयो त हिनजे अचण सां दरवाज़ो खोलियो वञे। दरवाज़े खोलण सां हुज़ूर जी नज़र हज़रत आदम ते पई। कंहिं ते नज़र पई चओ? हज़रत आदम ते, जेको सभिनि जो पेट अची वञे। हिन पासे खां बि छोकिरा वेठा आहिनि, हिन पासे खां नंढड़ा ॿार वेठा आहिनि। खॿे पासे नज़र करे थो आदम त रोए थो, सॼे पासे नज़र करे थो त खिले पियो। हाँ, पहिरीं आसमान ते मुलाक़ात कंहिंसां कराई वई चओ? हज़रत आदम सां। छो त हज़रत आदम त सभिनि जो अबो थो अची वञे। पर आदम सां मुलाक़ात कराए मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह से ॿुधाइण घुरियो थे त आदम पहिरीं जन्नत में रहंदो, पोइ ज़मीन ते आयो। जीअं तुंहिंजे आदम खे आसमान खां ज़मीन ते हिजरत करणी पई, तीअं तोखे मके खां मदीने ते हिजरत करणी पवंदी। जीअं तुंहिंजे पे खे अल्लाह से आसमान खां कंहिंजे तरफ़ आंदो चओ? ज़मीन जे तरफ़ आंदो। तीअं पुट खे अहिड़ा बाकमाल हूंदा आहिनि, एॾा वॾी फज़ीलत वारा हूंदा आहिनि, जिन खे ज़मीन खां वरी किथे अल्लाह से चाढ़ींदो आहे? आसमान ते। इहा थी आदम सां मुलाक़ात कराइण जे अंदरि नुक़्तो। सम्झ, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं खॿे पासे ॾे नज़र कयो थे तॾहिं रुनू थे। जिब्राइल खां पुछंदी छा आहे? अब्बा हिन पासे नज़र करे थो, रोए थो। कि खॿे पासे वारा दोज़खी आहिनि, उन्हनि जे अज़ाब खे ॾिसी रोई रहियो आहे। सॼे पासे वारा जन्नती आहिनि, उन्हनि जे ख़ुशहाली खे ॾिसी ख़ुशि थी रहियो आहे। दोज़ख जो अमलनामो खॿे हथ में हूंदो। दोज़ख जो अमलनामो खॿे हथ में हूंदो। सम्झ, उते खां पोइ ॿिए आसमान जो सैर कराए वियो। जॾहिं ॿिए आसमान ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया तॾहिं साॻियूं मलाइकनि चयो, जेको ॿिए आसमान जा दारोगा हुआ, त जिब्राइल तोसां गॾु केरु आहे? चई मूंसां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा आहे। चई मरहबम बेही, मरहबा, मरहबा, भली करे आयो। मूंखे हुकुम कयो वियो त इन जे अचण सां दरवाज़ा जेके आहिनि छा कया वञनि चओ? खोलिया वञनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक़्त में दरवाज़ो खुलियो त ठक ॿिनि नबियुनि ते नज़र पियो, हिकिड़ो ईसा ते, ॿियो याया ते। हिकिड़ो कंहिं ते नज़र पियो चओ? हज़रत ईसा ते। ॿियो कंहिं ते नज़र पियो? हज़रत याया ते नज़र पियो। ॿिन्ही ते छो पियो? छो त ईसा जा दुश्मन यहूदी हुआ। यहूदी बैतुल मुक़द्दस में ईसा खे फिरी आया त हिनखे क़त्ल था अची कयूं। पर अल्लाह से ईसा खे आसमान ते खणाए वरितो। ईसा सां मुलाक़ात कराए अल्लाह खे ॿुधायो, ऐं मुस्तफ़ा जीअं यहूद हिन सां दुश्मनी कई पर मूं हुनजी बचा कई, तीअं इहे यहूदी तुंहिंजा बि दुश्मन हूंदा पर तुंहिंजी बचाव कंसि। तुंहिंजी छा कंसि? बचा कंसि। हिनजी बचा कीअं अथई? आसमान ते खयो वियो। हुनजी बचा कीअं अथई? उन ई घर मां मोहम्मद खे पार करायो वियो जिते दुश्मन तलवारूं खणी बीठा हुआ, पर सभिनि खे अल्लाह से नाबीर बनाए करे को ॾिसण जे लाइ तयारु कोन। नबियुनि मां जेको उम्मती थी अचे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सम्झ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो उहो केरु हूंदो चओ? हज़रत ईसा हूंदो। तंहिंजे करे ईसा सां मुलाक़ात कराई वई त ऐं मुस्तफ़ा ही नबी आहे जेको वरी संस किताब न, तुंहिंजो किताब खणी तुंहिंजी उम्मत खे सम्झाईंदो। इंजील खणी कोन ईंदो, क़ुरान खणी ईंदो, दज्जाल खे मारींदो। सम्झनि, खिलज़ीर जेको आहे तंहिंखे क़त्ल कंदो, शराब खे हराम बनाए हारे करींदो, हीअ जेका निकटाई ॾिना आहिनि तुंहिंजे तोड़ींदो। ईसा इहो कमु अची कंदो। सम्झनि, हीअ निकटाई छाजी निशानी हूंदी आहे चओ? सलीब जी। सलीब जी माना फांसी। ईसाई चवनि था त फांसी ते चढ़ी वियो आहे हज़रत ईसा, तंहिंजे करे ई असां विझूं था पाण जे अंदरि। ईसा हिनखे तोड़े ॿुधाईंदो त आउं जीअं वञा फांसी ते कोन चढ़ियो आहियां। तव्हां वारो नज़रियो ग़लति आहे। तव्हां वारो नज़रियो छा आहे? ग़लति पियो। आई ॻाल्हि सम्झ में या कान आई? इहो ईसाई जो हिकिड़ो अचे थो। असांजा वॾा वॾा मिस्टर जेके आहिनि से निकटाई ॾिना आहिनि, हिनखे पतो कोन्हे त हिन जी हक़ीक़त छा आहे। इहो सलीब जो अक़ीदो आहे जेको ज़ाहिर कंदा आहिनि। जीअं असीं पटको ॿधंदा आहियूं, इहो सुन्नत मुहम्मदी आहे या कोन्हे?
सम्झ ॾाढी रखंदा आहियूं। इहे छा आहे सुन्नत मुहम्मदिया या कोन्हे कि हुननि जो इहो अक़ीदो आहे त असां वारो ईसा जेको ख़ुदा हो सो फांसी ते चढ़ी वियो आहे ऐं ईसाई चवंदा फांसी ते इन जे करे चढ़ी वियो त असांजो गुनाहनि जो कफ़ारो थी वियो। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि आहे, शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह दिल्ली जे अंदरि रहंदो, दिल्ली जे अंदरि शाह अब्दुल अज़ीज़ रहंदो, उनखे हिकिड़े ईसाई पादरी वॾो होशियारो चई आई चओ था त असांजो रसूल हेॾो प्यारो हो, पोइ इमाम हुसैन खे जॾहिं यज़ीद क़त्ल ते कयो, शहीद ते कयो, तॾहिं छो हुनखे कोन बचाई? कि असांजो नबी वियो हो अल्लाह साईं वटि, पर अल्लाह साईं रुनू खे अल्लाह साईं खे चई त छो पियो रुए? कि मुंहिंजे पुटु ईसा खे माण्हुनि फांसी ते चाढ़े छॾियो आहे। कि पोइ नबी साईं वापसि आया त पंहिंजे पुट खे कोन बचाए सघियो, मुंहिंजे ॾोटे खे छा बचाईंदो? हुननि जो अक़ीदो इहो आहे त ईसा छा थी वियो आहे, फांसी ते चढ़ी वियो आहे। त इहो हुननि जो त ईसा ईंदे शर्त छा कंदो? चओ इन निकाई आहे, इहो जेको सलीब आहे तंहिंखे तोड़ींदो। ईसाई शराब पीअनि था, हुन वटि हलाल आहे। ईसा अची शराब खे ख़तमु करे ॿुधाईंदो त शराब कंहिं बि नबी जे शरीयत में हलाल कोन कयो आहे, सभिनी वटि छा आहे हराम आहे। ख़िंज़ीर खे क़त्ल कंदो, छो त शराब ऐं ख़िंज़ीर सां हिननि जी छा आहे मोहबत थी अची वञे। आई ॻाल्हि सम्झ में? त बहरहाल ईसा सां मुलाक़ात कराई वई, वरी याया सां मुलाक़ात कराई वई, हज़रत याया सां, हज़रत याया हज़रत ईसा सम्झ, हज़रत ईसा हज़रत मरियम जो पुटु हो, हज़रत मरियम जे भेण जो पुटु हज़रत याया हो। सही, ॿई मासात हिकिड़ा सम्झ, ॿई छा थिया मासात थिया। त ईसा सां मुलाक़ात कराई वई, असुल मक़सद ईसा सां मुलाक़ात कराई हुई, पर हज़रत याया सां मुलाक़ात कराई वई, छो त याया बि दुश्मन यहूद हुआ। सही, उते ई खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वारी महराज ऐं सीढ़ी जेका आहे सा मथे ठक टे आसमान खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वारी महराज ऐं सीढ़ी जेका आहे सा मथे ठक टे आसमान ते, उते साॻियो दरवाज़ो खोलायो वियो, टे आसमान ते नज़र हज़रत यूसुफ ते पई। कंहिंजे पई चओ? हज़रत यूसुफ ते पई। हज़रत यूसुफ सां मुलाक़ात अल्लाह थी कराई, तंहिंजो नुक़्तो छा हो? मुस्तफ़ा खे ॿुधायो वियो त जीअं यूसुफ जा भार मुखालिफ़ हुआ कि तुंहिंजा भार मके वारा तुंहिंजा मुखालिफ़ हूंदा, पर जीअं मूं यूसुफ खे ग़लबो ॾिनो, आख़िर भार आजिज़ थी हुन वटि आया, यूसुफ हुननि खे माफ़ कयो कि तोखे मां ग़लबो ॾींदुसि, मके वारा आजिज़ थी हुन वटि ईंदा, तूं हुनखे माफ़ अची कंदे। ॾही 8वीं हिजरी जे अंदरि जॾहिं मको फतेह थियो, तॾहिं इहे साॻूना मके वारा कुरैश हुज़ूर वटि आया। हुज़ूर जिन उहे ई लफ़्ज़ चया हुआ जेके यूसुफ भारनि खे चया त ला तस्रीब अलैकुम अल-यौम, मूं तव्हांखे माफ़ कयो। सम्झ, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त यूसुफ सां मुलाक़ात छाजे करे कराई वई? त यूसुफ हसीन हो, जमील हो। यूसुफ छा हो? हसीन हो। यूसुफ छा हो? जमील ते अची वञो। ऐं हदीस में अचे थो त उम्मत मुहम्मदी जॾहिं जन्नत में दाख़िल थींदी तॾहिं यूसुफ वारो हुस्न उनखे मिलंदो, तंहिंखां पोइ दाख़िल थींदी। यूसुफ जॾहिं हुस्न सां दाख़िल थींदी, कारा हूंदा त बि हसीन, ॾाढ़ीअ वारा हूंदा त बि लसा, जुर्दुन मुर्त, वार उन्हनि ते कंहिं क़िस्म जा कोन हूंदा, सभु जवान हूंदा, हसीन यूसुफ जहिड़ा हूंदा। हिकिड़ी पोड़ी औरत आई, चई या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुरो त बेश्त में दाख़िल थियां। पाण हुन सां थोरो मज़ाक़ कयूं, पाण वरी पोड़ियूं त बेश्त में दाख़िल कोन थींदियूं, त हीउ सॼो ॾींहुं पियो रुनी। नबी साईं चवंदा पोड़ियूं बेश्त में दाख़िल कोन थींदियूं। पोइ वरी हुनखे सम्झाए वठे, सम्झे हुनखे सम्झाऊं, पाण फरमाए तूं बेश्त में दाख़िल थींदी पर जवान थी दाख़िल थींदी, इन पोड़पण वारी हालत में दाख़िल कोन थींदी। हिकिड़ो माण्हू आयो, चई या रसूल अल्लाह मूंखे सुवारी ॾे, फरमाए तोखे उठ जी बची ॾींदुसि। त हुनजे उठ जी बची छा ॿार खणंदी? पाण उठ बि त उठ जो बचियो आहे, ॿियो कंहिंजो बचियो आहे? त पैगंबर जो वधि में वधि कंहिंसां ख़ुशि त भई एतिरी। त टे आसमान ते कंहिंसां मुलाक़ात थी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम सां, उनजा ॿ नुक़्ता ॿुधाइनि। ऐं उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चौथे आसमान ते विया, चौथे आसमान सां हज़रत इदरीस सां मुलाक़ात थी। सभिनी नबियनि मां अखर लिखण पहिरीं कमु हज़रत इदरीस जो, सभिनी नबियनि मां अखर लिखण कंहिंजो कमु हो? चओ हज़रत इदरीस जो, ॿिए जो न हो। हज़रत इदरीस सां मुलाक़ात करे ॿुधायो वियो त तुंहिंजो उन पैगंबर सां मुलाक़ात आहे जेको कातिब आहे, त तूं बि जॾहिं नबूवत जो ऐलान करण खां पोइ तुंहिंजा ख़त, तुंहिंजा अखर दुनिया जे सभिनी बादशाह ताईं पहुचंदा। नबी साईं ख़त लिखिया हुआ इस्लाम जे तौहीद जा, किसरा ॾे लिखूं, कैसर ॾे लिखूं, हबशे जे बादशाह ॾे लिखूं, रूम जे बादशाह ॾे लिखूं, जेके बादशाह हुआ तिन सभिनी जे तरफ़ छा लिखूं? ख़त लिखूं। पंजे आसमान ते, पंजे आसमान ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुलाक़ात कराई वई हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम सां। कंहिंसां मुलाक़ात कराई वई? हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम सां। हज़रत हारून हज़रत मूसा जो भाउ, हज़रत मूसा जो भाउ। हज़रत मूसा तूर सीना जबल ते वियो,
तॾहिं हज़रत हारून खे पोयां छॾे वियो त हिननि क़ौम जी हिफ़ाज़त कजे, पर यहूदी जे कयो आहे त हिन गाबो ठाहे हुनजी पूॼा शुरू करे ॾिनी। हज़रत हारून हुननि खे रोकियो पर हुननि मञियो कंहिं क़िस्म जो न। आख़िरकार हुन क़ौम ते अज़ाब अची वियो। हुज़ूर खे चयो वियो तूं बि पंहिंजे क़ौम खे बुत परस्ती खां रोकीं पियो, पर हू मञींदी कान त अलाह जे अज़ाब जो छा थी वेंदी, शिकार थी वेंदी। जीअं जंग बदर जे अंदरि इहे अलाह जे अज़ाब जो शिकार थी विया। 70 खे गिरफ़्तार कयो वियो, 70 खे क़त्ल करे हिकिड़े खूह में उछलायो वियो। 6 आसमान ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात कंहिंसां अथई, चओ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंसां अथई। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात करे ॿुधायो वियो त जीअं मूसा मुल्क शाम खे फतेह कयो कि मुस्तफ़ा बि मुल्क शाम खे फतह कंदो। हज़रत मूसा मुल्क शाम में वियो पर अञा फतेह कोन थियो। तेसि ताईं हज़रत मूसा फोत थी वियो त पोइ वरी हुनजो ख़लीफ़ो जेको हो हज़रत यूशा तंहिं मुल्क शाम खे फतेह कयो। हुज़ूर जिन फौजूं तयार कयूं पर अञा मुल्क शाम खे फतेह कोन कयूं। तेसि ताईं दुनिया मां बुरको हिजरत जो मटायो आहे त वरी हज़रत उमर फतेह कयो। समझे, 7 आसमान ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात संदन ॾाॾे हज़रत इब्राहिम सां अथई। ही जेको बैतुल्लाह आहे ज़मीन ते 7 आसमान ते ठक बैतुल्लाह जे मुक़ाबले में मलाइकनि जो काबो आहे, तंहिंजो नालो आहे बैतुल मामूर। तंहिंजो नालो छा आहे, बैतुल मामूर। उहो बैतुल मामूर एॾो सिधो आहे जो हदीस में अचे थो आसमान तां हुनखे किराइजे त बैतुल्लाह जे मथां अची किरंदो। ही माण्हुनि जे तवाफ़ जो आहे, हू कंहिंजे तवाफ़ जो आहे, चओ मलाइकनि जे तवाफ़ जो आहे। हिते कॾहिं 1000 माण्हू तवाफ़ कनि, कॾहिं 5000, कॾहिं 10,000। हुते हर टाइम ते 70,000 मलाइक तवाफ़ कंदा आहिनि बैतुल मामूर जो। जीअं हिकिड़ो चकर ॾिनो आहे त ॿिए चकर जो मौक़ो नथो मिले। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन बैतुल मामूर जे बुत ते पुठ जो वेठा हुआ, जेको सिधो बैतुल्लाह खे उन बैतुल मामूर जे पुठ ते छा भित ते पुठ जो वेठा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात उते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां थई, जेको संदन छा हो ॾाढो ते अची वञो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां मुलाक़ात थई। इहो थियो 7 आसमान अथई मुख़्तलिफ़ क़िस्म जे पैगंबरनि सां मुलाक़ात करणु। हाणे हेॾा न्या इब्राहिम सां मुलाक़ात छाजे करे थई त बैतुल्लाह जे हज जो ऐलान कंहिं कयो, इब्राहिम कयो। ॿुधायो त मुस्तफ़ा तोखे एतिरी हयाती ॾींदुसि, एतिरो दुनिया में राईंदुसि जो तूं वरी आख़िरी हज करे सघंदे। जो वरी छा करे सघंदे, चओ आख़िरी हज करे सघंदे। आई ॻाल्हि सम्झ। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको आख़िरी हज कयो आहे सो 10 हिजरी जे अंदरि कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आख़िरी हज ही कानून आहे त जेको नबी माण्हू ख़्वाब में ॾिसे त उहो नबी जेको आहे सो उन वारी बस यूसुफ खे ॾिसई त हुस्न हुन में पैदा थींदो, या ॿारनि जी तकलीफ़ूं ॾिसंदो। इब्राहिम खे ॾिठई ख़्वाब में त अलाह हुनखे हज नसीब कराईंदो। इब्राहिम जे ख़्वाब में ॾिसण जो ताबीर इहो आहे। खीर जे करे ॾिठई ख़्वाब में त अलाह हुनजो इल्मु वधाईंदो। आई ॻाल्हि, सभु कंहिं शइ जो ताबीर जेको आहे सो पंहिंजो आहे। जहिड़ो नबी ॾिसंदो आहे उन मुआफ़िक़ हुनजो जेको आहे सो छा कबो आहे, चओ ताबीर अची कबो आहे। हज़रत मूसा ॾिसई त चिड़ पैदा थींदी, जहिड़ो गुसीलो ज़बरदस्त गुस्से वारो। जॾहिं मलक अॻे इज़राइल जेको आहे सो इंसानी सूरत में ईंदो, हज़रत मूसा वटि आयो इंसानी सूरत में। हज़रत मूसा जे रूह ते कब्ज़ कई तॾहिं हज़रत मूसा ठका चमा रही त कानू थी वियो। हा एॾी कावड़ इंसानी शक्ल में आयो। माण्हू चवंदा पैगंबर कीअं न कावड़ियो, कीअं धक सां कानू थी वियो, फलान थी वियो, सभु एतिराज़ अची कंदा आहिनि। पर हज़रत मूसा खे त पतो कोन हो, ॾिठी त हिकिड़ो अजनबी माण्हू आहे, मुंहिंजो साह कढणु थो घुरे, पंहिंजे जान खे बचा जे लाइ ॿिए खे मारणु बि सही आहे। त वरी हज़रत इज़राइल वियो सम्झ न, अलाह खे चई त अब्दुल ला युरीदुल मौत, चई अहिड़े माण्हू ॾांहुं मोकिलियो अथई जंहिंजे मरण जी मर्ज़ी कान्हे। अहिड़े माण्हू न तो मूंखे मोकिलियो आहे। तॾहिं अलाह से फरमायो त तूं मूसा खे चओ त ढगो जेको आहे अछो तंहिंजे पुठ ते रख हथ, पोइ उन हथ जे हेठां जेके वार अचनि एतिरियूं सालूं तोखे उमिरि ॾियां, पोइ तूं ख़ुशि थींदे। इज़राइल आयो, चई अलाह साईं चए थो हेतिरी तोखे उमिरि खपे, चई हिन उमिरि खां पोइ छा थींदो, चई पोइ बि आहे मौत, चई पोइ हींअर ई राज़ी आहियां बसि। आई ॻाल्हि सम्झ। त 7 आसमान ताईं कंहिंसां मुलाक़ात अचे थी, चओ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां। हाणे हिकिड़ो सफ़र थियो बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं, सम्झ 7 सफ़र वञी थिया कंहिंजा, 7 आसमाननि जा। 7 आसमान खां पोइ सिदरतुल मुंतहा आहे। सिदरतुल मुंतहा जी माना हीअ थी अची वञे, सिदरतुल जी माना ॿेर, मुंतहा जी माना दंग। हाणे 2 जान अची थिया। हिकिड़ो जान दुनिया वारो, दुनिया जूं ॻाल्हियूं उते दंग थींदियूं, आसमान वारियूं मथां लहंदियूं सभु उते ईंदियूं। ही विचूं मैदान हेडक्वार्टर।
हितां जेका इम्तियाज़ आहे उते उन सिदरत मुंतहा ते जिब्राइल अमीन बि ख़तम, अॻियां हलण जी उन में ताक़त कंहिं क़िस्म जी कोन्हे, कि मलाइक खे मथे चढ़ण जी तौफ़ीक़ कंहिं क़िस्म जी कोन्हे। उन सिदरत मुंतहा जेको ॿेर जो वणो, नबी साईं चए फरमायो त मूं ॾिठो त उनजो हिकिड़ो हिकिड़ो ॿेर जेको आहे सो मटके जॾो हो, ते नूर जा शुआ हुआ, हिकिड़े हिकिड़े ॿेर ते हज़ारे मलाइक मौजूद हुआ जेके अल्लाह जे ज़िक्र तस्बीह तालील ऐं तक़दीस में मौजूद हुआ। इहो थियो सिदरतुल मुंतहा। सिदरतुल जी माना ॾेर जो माने, अल मुंतहा जी माना दंग अची थिए, सम्झ हेठियूं शयूं ओस ताईं दंग, मथियूं जेके लहंदियूं सोभो ओस ताईं दंग। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन सिदरतुल मुंतहा ते आंदो वियो। हाणे जिब्राइल जी रफ़ाक़त ख़तम, हाणे जिब्राइल जी रफ़ाक़त छा ख़तम। सिदरतुल मुंतहा खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शरीफुल अक़लाम वारी जगह ते आंदो वियो। शरीफ जी माना आवाज़, अक़लाम जी माना कलम, यानी कलमनि जो आवाज़। इन सिदरतुल मुंतहा खां पोइ वॾी हाइड ऑफिस आहे जंहिंमें मलाइक वई ख़ुदा जा आकाम, क़ज़ा ऐं क़दर जा फ़ैसिला, त हिन जी उमिरि केतिरी आहे, हिन जी रोज़ी केतिरी आहे, हीउ किथे मरंदो, हीउ किथे ॼमंदो, हिन जी शादी कंहिंसां थींदी, इहे सभु फ़ैसिला लिखंदा आहिनि। उहा अहिड़ी ऑफिस हुई जिते उन्हनि कलमनि जा आवाज़ बि अची रहिया हुआ, जेके सदर दफ़्तर चइबो आहे। सभु ॻाल्हियूं उते लिखबियूं आहिनि, पोइ आस्ते आस्ते पंहिंजे टेम ते उते छा थींदियूं आहिनि, हेठि लहंदियूं आहिनि। उहा वञी थी हाइड ऑफिस मलाइकनि जी, जंहिंखे शरीफुल अक़लाम चइबो आहे। ओस ताईं छा करायो वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सैर करायो वियो उन शरीफुल अक़लाम ताईं। शरीफुल अक़लाम खां पोइ रफ़ जी माना छा, हिकिड़ो तख़्त जेको बख़मल जो सम्झनि विछायल, उन ते अल्लाह जल्ल जलालू सैर अची करायो। शरीफुल अक़लाम खां पोइ मथे अर्श अज़ीम ऐं अल्लाह जे ज़ात मुक़द्दस जो दीदार, समझे, अर्श अज़ीम अल्लाह जे ज़ात मुक़द्दस जो दीदार तो अची वञे। उलमा जो काफ़ी इख़्तिलाफ़ आहे त दीदार हिननि अखियुनि सां थियो आहे या दिलवारी अखियुनि सां थियो आहे, पोइ उन दीदार जे मौक़े ते ॻाल्हाइण थियो आहे या ॻाल्हाइण कंहिं क़िस्म जो न थियो आहे। जॾहिं दरबार ख़ुदाबंदी में पाता, क़ुर चए थो फदना फतदल्ला फकान काब कौसैन अदना, सम्झ पैगंबर जेको आहे सो अल्लाह जे ज़ात खे ईअं वेझो अची थियो जीअं कमाण जो जेको अॻियां हूंदो आहे धाॻो, जीअं हुनखे छा हूंदो आहे साम्हूं ऐं वेझो हूंदो आहे, एतिरे क़दुरु फ़ासिलो जेको आहे सो वञी रहियो। जॾहिं अल्लाह जे दरबार में पता तॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी पेशानी अल्लाह जे सजदे में रखी तोहफ़ो पेश कई, अत्तहियातु लिल्लाह व सलवातु व तय्यबातु, अस्सलामु अत्तहियातु लिल्लाह व सलवातु व तय्यबात। ऐं अल्लाह इबादत कौली जो लाइक़ बि तूं, इबादत फेली जो लाइक़ बि तूं, इबादत माली जो लाइक़ बि तूं। नज़र ऐं नियाज़ बि तुंहिंजे नाले ते, पेशानी बि तुंहिंजी अॻियां झुकंदी, ज़बान मां वाखाण बि तुंहिंजी थींदी। छो त इबादत थींदी आहे कमाल ते, वाखाण थींदी आहे कमाल ते, सभु कमाल तुंहिंजे आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजी तारीफ़ बि तुंहिंजे लाइ आहे, इबादत बि तुंहिंजे लाइ आहे, मुंहिंजी माल ऐं जान बि तुंहिंजे लाइ आहे। इहो तोहफ़ो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई। ये छा कई, पेश कई। अल्लाह थी फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह व बरकातुहू। मलाइकनि चयो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। त अतया तो टिनि जो कलाम आहे, हिकिड़ो पहिरीं नबी साईं जो, पोइ अल्लाह जे ज़ात मुक़द्दस जो, पोइ कंहिंजो चओ मलाइकनि जो। समझे, फदना फतदल्ला फकान काब कौसैन अदना। हाणे जेको सिदरतुल मुंतहा इहो वञी थियो सतें आसमान जो दंग। कुरान चए थो इंदहा जन्नतुल मावा, उन सिदरतुल मुंतहा ते जन्नत आहे। छो त सतें आसमान ताईं दोज़ख जी जगह आहे, सतें आसमान जी छित जिते सिदरतुल मुंतहा आहे उते ई जन्नत शुरू आहे मथे। इंदहा जन्नतुल मावा, कुरान चए थो सिदरतुल मुंतहा वटी छा आहे, जन्नत आहे। माना छा त सतें आसमान ते कंहिंजी जगह आहे, चओ दोज़ख जी जगह थी अची वञे, उन वटि जेका आहे सा छा आहे, जन्नत आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत जो दीदार करायो वियो। के मख़सूस क़िस्म जा सहाबी जेके हुआ तिन जूं जायूं ॾेखारी वयूं। पाण फरमायूं त आउं आयुसि त हिकिड़ी मालात हुई, उनजे साम्हूं हिकिड़ी औरत वज़ू पे अची कयो। मूं पुछियो मलाइकनि खां लेमन हाज़िल कसर, ही मालात कंहिंजे लाइ आहे? चऊं ही हज़रत उमर जे लाइ आहे। हज़रत उमर खे ॿुधाऊं करे हज़रत उमर चयो या रसूल अल्लाह में दाख़िल थिया कि मूंखे तुंहिंजी गैरत आई, त उमर गैरतमंद आहे, मथां ॿिए माण्हू खे अंदरि दाख़िल थियण न ॾे। चई आगार वाले खे या रसूल कि तव्हां ते कहिड़ी गैरत, तव्हां सभिनि जा माइट आहियो। आई ॻाल्हि सम्झ, अहिड़े नमूने सां ऐं दोज़ख जेका आहे तंहिंजो बि मुशाहिदो करायो वियो। उनजो छा करायो मुशाहिदो, जेके गुनाहगार ते अची वञा उन्हनि जूं सूरतूं ॾेखारियूं वयूं, उन्हनि जा नमूना जेके आहिनि से ॾेखारिया विया। पाण फरमाए दोज़ख में जॾहिं मूं ॾिठो तॾहिं मूं ॾिठो त हिकिड़ी नुमाज़ियानी औरत दोज़ख जे अंदरि पई आहे। मूं परवरदिगार आलम खे अर्ज़ु कयो त हीअ त नेक औरत ई दोज़ख में कीअं पई आहे? चई मोहम्मद रे हिरतन रबतदा, ॿिली जे बचे खे घर में बंदि करे कढई, न रसो कढई, न हुनखे खाधो नहीं, उहो तड़पी तड़पी मरी वियो। हिनखे ॿिलीअ जी हालत राम कोन आयो, अल्लाह खे हिन जी हालत राम कोन। फरमाई मूं ॾिठो त बेश्त में हिकिड़ी गुनाहगार औरत पई आहे, ले इमरतन मुंह में सा
बदकार औरत बेश्त में पई आहे। मूं परवरदिगार आलम खे अर्ज़ु कयो त ही कीअं तो बेश्त में दाख़िल कई? चई कुते जो गुलर खूह जे पासे में उञाइलो, पेर मां जिराब ऐं मोज़ो लाए भरे हुनखे पाणी पियारी, हिन कुते जे उजाई उनखे कुते जे बचे ते हाल आयो। अल्लाह खे हिन जे हाल ते राम आयो, मूं हुनखे माफ़ करे छॾियो। अहिड़े क़िस्म जा नज़ारा जेके आहिनि सभु छा कया जा, चओ ॾेखारिया जा। आई ॻाल्हि सम्झ? उते सिदरतुल मुंतहा सम्झ न, जॾहिं अल्लाह जल जलालहू जे ज़ात मुक़द्दस सां दीदार अची थियो आहे, उन वक़्त में उम्मत मुहम्मदी जे लाइ जेको तोहफ़ो मुक़ररु कयो वियो सो 50 नमाज़नि जो मुक़ररु कयो। इहो तोहफ़ो उन राति, मेराज वारी राति, नमाज़ वारी राति। हिन राति में छा अथई? नमाज़ फ़र्ज़। हीअ राति ॾेखारे पई त तव्हां ते नमाज़ जी वॾे में वॾी जवाबदारी आहे, उनजी पूरी पूरी पाबंदी करणी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 50 नमाज़नि जो तोहफ़ो क़बूल कयो। अल्लाह जल जलालहू जे ज़ात मुक़द्दस खां थी वरी जॾहिं 6 आसमान वटि हज़रत मूसा वटि पाता, तॾहिं चई अल्लाह सी तोखे कहिड़ो तोहफ़ो ॾिनो? चई 50 नमाज़नि जो। चई 50 नमाज़नि जो भार तो मत खणी कोन सघंदी, सम्झी? वञ ख़ुदा जे दरबार में। बहरहाल किसो तव्हांजो ॿुधल आहे, बेमौली खे बि तकड़ करणी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिन 9 दफ़ा ॿिया, हर दफ़े 5 नमाज़ूं माफ़ थियूं, बाक़ी 5 अची रहियूं। वरी जॾहिं मूसा वटां मटिया, मूसा चयो मोहम्मद वापसि वञ, 5 नमाज़नि जो भार बि उम्मत खणी कोन सघंदी। पाण फरमायूं हाणे वञण जो मतिलबु इहो आहे त इहो 5 मिलाए, छो त हर दफ़े ते छा पियूं माफ़ थियनि? 5 तंहिंजे करे हाणे वञण में मूंखे हया थो अचे। सम्झ? जॾहिं 5 नमाज़ूं बाक़ी रहियूं तॾहिं ही कानून ॿुधी छॾियो। तक़दीर जो जेको दफ़्तर हो, जेको अणमिट दफ़्तर हो, जंहिंमें तब्दील थी नथी सघे, तंहिंमें 50 नमाज़ूं लिखियलूं हुयूं। हाणे हुजूर जिन चयो या अल्लाह उम्मत बार खणी कोन सघंदी। 2 ॻाल्हियूं हुयूं, या तक़दीर जे दफ़्तर खे लीक ॾिनी वञे, तक़दीर जो दफ़्तर मेटिजी नथो सघे, या मोहम्मद खे ठलो मोटायो वञे, जंहिंखे अर्श अज़ीम ते घुरायो वञे, तंहिंजी दुआ क़बूल न करे ठलो मोटायो वञे। इहा त कान थी सघे ॻाल्हि। 2 ॻाल्हियूं ॾिठियूं हुयूं। अल्लाह से 45 नमाज़ूं माफ़ कयूं, 5 रहियूं। चई मोहम्मद मथे पढ़ त छा आहे? चई या अल्लाह 50 लिखल आहे। चई ला इहो बदलुल कौल लदई, इहे 5 बि अथई, 50 बि अथई। तूं अमल 5 जो वञी कर, मूं वटि सवाब 50 जो लिखियो पियो आहे। अमल 5 जो वञी कर। मूं कानून ठाहियो, मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। इहो कानून मूं अॻे कॾहिं कंहिंखे कोन ॾिनो त को हिकिड़ी नेकी जो 10 नेकियूं सवाब तो अची वञे। तुंहिंजे उम्मत जे लाइ इहो आहे त हिकिड़ी नेकी कई त घटि में घटि 10 जो सवाब, 5 नमाज़ूं पढ़ी त घटि में घटि 50 जो सवाब। इहो कानून उन राति मिलियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मेराज वारी राति मिलियो। मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। जेको हिकिड़ी नेकी कंदो कम अज़ कम 10 नेकियुनि जो सवाब तो अची वञे। हाणे जेकॾहिं हिकिड़ी नमाज़ पढ़ त घणी नमाज़ुनि जो सवाब तो अची वञे? चओ। ऐं छाजे करे इहे 5 नमाज़ हुयूं? छो त इंसान खां जेको तकबुर कराइण वारी शइ आहे, गुनाह कराइण वारा आहिनि, से इंसान जा इहे हवास आहिनि जेके ग़फ़लत हूंदा आहिनि। कॾहिं अखि में ग़फ़लत हूंदी आहे, कॾहिं नक में हूंदी आहे, कॾहिं कन में हूंदी आहे, कॾहिं ज़बान में हूंदी आहे, कॾहिं हिन कुवत में हूंदी आहे। त इहे हवास तव्हां कोन सम्झी सघंदा। इहे 5 हवास आहिनि। इहे ग़फ़लतूं 5 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। अल्लाह सी 5 नमाज़ूं फ़र्ज़ कयूं, तव्हां त हर नमाज़ जे पढ़ण सां ग़फ़लत टरंदी वञे। हदीस में पोयूं राति थींदी आहे, फजर जी नमाज़ जो टाइम हूंदो आहे त शैतान ईअं अची ठपरींदो आहे, पुठा जीअं माउ बचे खे सुम्हारींदी आहे। चवंदो आहे अलाइक लैलुन तवील फ़रक़ुद, अलाइक लैलुन तवील फ़रक़ुद। राति डिघी पई आहे, सुम्ही आराम कर, राति डिघी पई आहे। जॾहिं सिज उभरण खे हूंदो ॾिसे न वुज़ू कंदो त सुनत कोन पढ़ी सघंदो, सुनत पढ़ंदो त फ़र्ज़ वेन सलियो फयबूलो फी ओज़ुन आहे। पोइ कननि में पेशाब कंदो आहे, चवंदो हाणे तुंहिंजी मर्ज़ी जीअं खपे थी कर। इहो शैतान ग़फ़लत जे तंहिंजे करे पाण फरमायूं जॾहिं राति जो माण्हू खे सुभान अल्लाह चवंदो आहे त शैतान जेको गंढियूं ॾींदो आहे, अलाए के लैलुन तवील चई फूक ॾींदो आहे, हिकिड़ी गंढी आहे ठूना विझंदो आहे। सही, पोइ सुभान अल्लाह चई, हिकिड़ो गंढ टुटी, वुज़ू कई, ॿी गंढ टुटी, नमाज़ में बीठो, सभु गंढियूं टुटी वयूं। बसि शैतान परे त शैतान खां बचा जो सबबु इहो थो अची वञे त इंसान नमाज़ अची पढ़े। नमाज़ हिकिड़ो वॾे में वॾो तोहफ़ो जेको उन राति पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो। बहरहाल हज़रत मूसा खे कहिड़ी लाचार हुई, जरे जरे हुजूर खे अची वापसि वञ। हज़रत मूसा दुनिया में चयो रब्बि अरेनी अंज़ुर इलैक, ऐं अल्लाह तुंहिंजो दीदार कराए। अल्लाह से फरमायो मूसा मूंखे ॾिसी कोन सघंदे। हज़रत मूसा जॾहिं ज़ोर कयो त चई सुईअ जे पाखे जेतिरो नूर तूर सीना जबल ते विझां थो, जेकॾहिं उनजो ताब सही वे त पोइ बराबरि तूं मूंखे ॾिसी सघंदे। क़ुर चयो थो खर्र मूसा सहिका, एतिरो जॾहिं ताब आयो तॾहिं मूसा बेहोश थी किरी पियो, ताब सही न सघियो। हज़रत मूसा ॾिठो त मूं त अल्लाह जो दीदार न कयो, पर जेको मुस्तफ़ा ॾिसी आयो आहे तंहिंखे त बार बार पियो ॾिसां। तंहिंजे करे वरी चई वापसि वञ, वरी चई वापसि वञ, 5 रहिजी वई तब चई वापसि वञ।
तम छा चई चओ वापसि वञ आई ॻाल्हि उन वक़्त में वापसि वञ इहो इन जे करे त मूसा खे नबी साईं जे दीदार जो छा हो चओ शौक़ ते अची वञो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज खां पोइ 3 प्याला हुजूर जिन खे पेश कया विया हिकिड़ो प्यालो खीर जो ॿियो प्यालो शराब जो टियों प्यालो पाणी जो जिब्रील चयो त हिननि 3 प्यालनि मां पसंदि कर हुजूर जिन खीर जो प्यालो खणी पीतो फरमायो होदी त अलल फितरते तो सही ॻाल्हि इख्तियार कई जेकॾहिं पाणी जो प्यालो पीआं तुंहिंजी उम्मत ॿुॾी वञे हा जेकॾहिं शराब जो पीआं तुंहिंजी उम्मत गुमराह थी वञे हा शराब जे करे गुमराही अची वञे हा पानी जे करे ॿोॾ अची वञे हा तो कहिड़ो प्यालो इख्तियार कयो खीर जो जेको इल्म जो प्यालो आहे जेको परहेज़गारी जो प्यालो आहे जेको ख़ुदा जे मारिफत ऐं सम्झ जो छा आहे प्यालो तो अची वञे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झनि मेराज खां पोइ वरी बैतुल मुक़द्दस आया बैतुल मुक़द्दस में वरी बि अची नमाज़ पढ़णो आहे बैतुल मुक़द्दस खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी बि आया कंहिंजे अंदरि चओ बैतुल्लाह जे अंदरि आया ऐं सुबुह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा ॻाल्हि अची कई त राति जे मुख़्तसर हिसे में अल्लाह से मूंखे हीअ सैर करायो पोइ दुनिया जा एतिराज़ हुआ उहे मुशरिकनि जा एतिराज़ अॼोका एतिराज़ हिकु जहिड़ा ई था अची वञनि